बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ख़बर आहे असां ग्रेड 5 जो सिंधी पढ़ूं पिया, जंहिंमें असां पुठिएं लेक्चर में पढ़ियो सबक़ु 6। अॼु जेको सबक़ु आहे उहो आहे सबक़ु 7। टॉपिक आहे हलो सब्ज़ पर चमुंडारे हलो। नज़म आहे जेको अॼु जो नज़म असां पढ़ंदासीं। वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो। सखा जी नज़र सां निहारे हलो, वफ़ा जे अखर खे उचारे हलो। सवें सिज उबते उभारे हलो, सॼो साथ सारे संभारे हलो। कदूरत ऐं कीने खे दिलि मां कढी, फ़क़ति देस जो ध्यानु धारे हलो। जबल जंग दरिया लताड़े लंघो, ॾुखनि जे त डूंगर खे ॾारे हलो। कचाई कुपत कूड़ कोरे कढो, सदाकत ऐं सच जे सहारे हलो। बुलंदी जे अज़मत जा खोड़े अलम, ज़माने खे हैरत ॾियारे हलो। किनारा अची नेठि चुमंदा क़दम, तवकल जे तुरहे खे तारे हलो। हलण जो वधण जो बिगल थो वॼे, उथो काफ़िले खे उथारे हलो। अमानत अव्हां खे थी सुंहें सलीम, हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। हीउ जेको नज़म आहे इहो आहे सलीम गाढ़वी, उन जो लिखियलु आहे। वतन जे बारे में नज़म। हाणे जेको नज़म असां पढ़ियोसीं उन खां बाद मश्क जेको आहे लास्ट में ॾिनल आहिनि किताब में। पहिरियां आहे हेठि ॾिनल सुवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, हिन नज़म मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो। त जेको असां नज़म पढ़ियोसीं हिन में बंद जेके आहिनि उन जे हिसाब सां त तव्हांखे वधीक कहिड़ो वणे थो उहो ॿुधाइणो आहे। उन खां पोइ ॿियो नंबर सुवाल में ॾुखनि जे डूंगर खे ॾारण मां छा मुराद आहे। माना तकलीफ़ूं सूर वग़ैरह जेके बि माना आहिनि उन्हनि खे विसारे ख़तमु करे हलिणो आहे। ऐं उन खां पोइ टे नंबर सुवाल ते आहे, वतन जे चमन खे कीअं संवारिजे। माना पंहिंजे मुल्क जे लाइ का सुठा वग़ैरह कमु कजनि त जीअं मुल्क सुधरे। ऐं उन खां पोइ सुवालु आहे, वतन जी हुब जा के बि ॿिया शेर तव्हांखे यादि हुजनि त ॿुधायो। इन जो मतिलबु आहे त मुल्क जे बारे में जेके नज़म आहिनि या शेर आहिनि तव्हांखे यादि हुजनि तव्हां उहे ॿुधाइणा आहिनि। उन खां पोइ हेठि आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमु आणियो। हीअ जेके लफ़्ज़ आहिनि हिकिड़ो आहे साथ, ॿियो आहे अज़मत, उब, सच, किनारा, ध्यानु। इन लफ़्ज़नि जा वरी जुमिला ठाहिणा आहिनि। उन खां हेठि आहे, नज़म खे सुर ऐं लय सां कोर्स वारे अंदाज़ में पढ़ो जीअं असां पढ़ियोसीं हींअर। उन खां बाद में वतन जे झंडे जी इज़त बाबति हिकु मज़मून लिखो। मज़मून जेको आहे उहो लिखिणो आहे। मज़मून में तव्हां नंढा नंढा 4-5 जुमिला या 10-15 जुमिला ठाहे हिकु पेज माना तव्हां भरे सघो था। ऐं उन खां पोइ हे में ॾिनल आहे, हेठि ॾिनल बंदि मुकमिल करियो। कचाई कुपत कूड़ कोरे कढो। हाणे इन में जेके ख़ाल आहिनि उहे भरणा आहिनि। उन खां पोइ वरी नज़म में कमु आयल हम आवाज़ लफ़्ज़नि जी चूंड करियो जीअं संवारे ऐं सुधारे। हम आवाज़ लफ़्ज़ जी माना आहे साॻी आवाज़ जहिड़ा लफ़्ज़ हुजनि। ऐं जेके हम आवाज़ जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि खे काफ़ियो चइबो आहे। ऐं सरगर्मी हेठि ॾिनल आहे, उस्ताद ॿारनि खे मुख़्तलिफ़ टोलियूं ठाहे खेनि अख़बारूं ऐं रिसाला पढ़ण लाइ ॾे, पाण में ॻाल्हि ॿोल कराए ऐं क्लास आॾो पेश कराए। इहो जेको उस्ताद जो मज़मून आहे जेको उस्ताद स्कूल क्लास में कराए सघे थो, इहो जेको मज़मून हो उहो असां कंप्लीट कयोसीं। माना लेसन कंप्लीट कयोसीं। उन खां पोइ मथे ॿियो लेसन पढ़ंदासीं।